A visit to the park jo sair. One bright sunny morning, Hamza and Abdullah decide to go to their neighborhood park. हिकिड़ी ख़ूबसूरत चमकदड़ सुबुह जो हमज़ा ऐं अब्दुल्ला आसे पासे जी पाड़े वारी पार्क घुमण जो फ़ैसिलो कनि था. इट इज़ संडे एंड बोथ फ्रेंड्स आर इन हाई स्पिरिट्स. आचर जो ॾींहुं आहे ऐं ॿई ॼणा ॾाढा ख़ुशि आहिनि. They stop outside the park to buy some ice cream from a small shop near the gate. उहे ॿई ॼणा पार्क जे गेट जे ॿाहिरां हिकिड़े नंढड़े दुकान तां आइसक्रीम ख़रीद कनि था. They then enter the park happily eating and chatting until ऐं पोइ उहे ॻाल्हाईंदा ऐं खाईंदा आइसक्रीम ख़ुशी ख़ुशीअ पार्क में दाख़िल थियनि था एसि ताईं जो Abdullah, you should not throw your ice cream wrapper on the ground, Hamza. यार हमज़ा तोखे तुंहिंजो आइसक्रीम जो कागर हेठि पट ते न उछलाइणु घुरिजे. हमज़ा, why shouldn't I? छो मूंखे ईअं न करणु घुरिजे? Everyone else throws trash around here. जॾहिं त हर कोई हिते ई त उछलाए थो. Abdullah, if you want a clean and beautiful Pakistan, we should try and make it one. जेकॾहिं असीं हिकिड़ो ख़ूबसूरत ऐं साफ़ सुथरो पाकिस्तान चाहियूं था त पोइ असांखे उन जे लाइ कोशिशि करणी पवंदी, उनखे अहिड़ो ठाहिणो पवंदो. Hamza, but Abdullah, throwing a single wrapper will not make any difference. पर अब्दुल्ला, यार हिकिड़ो कागर उछलण सां कोई फ़र्क़ु न पवंदो. Abdullah, it will, फ़र्क़ु पवंदो. If we all throw a single piece of trash, it will soon create a rubbish heap in the park. जेकॾहिं पाण सभई इहो सोचे हिकिड़ो हिकिड़ो कागर उछलियूं त पोइ जल्द ई हिन पार्क में हिकिड़ो वॾो किचिरे जो ढेर थी वेंदो. Therefore, we must follow the park rules here and protect our public places. सो उन जे करे पाण खे पंहिंजे जेके पब्लिक रूल्स आहिनि यानी पार्क जा जेके रूल्स आहिनि क़ाइदा उन्हनि ते हिते अमल करणु घुरिजे ऐं लाज़मी तौर ते ऐं पाण खे जेके पब्लिक प्लेसिस आहिनि आम ख़ल्क़ जूं जेके जायूं आहिनि उन्हनि खे साफ़ रखणु घुरिजे. Hamza, park rules? What park rules? पार्क जा क़ाइदा? कहिड़ा पार्क जा क़ाइदा? Abdullah, shaking his head, उन जो मथो धोईंदे. Come with me. अच मूंसां. Both friends walked back to the park gate where there is a huge board that reads park rules. ॿई ॼणा दोस्त वापसि पार्क जे गेट ते अचनि था जिते ॿाहिरियां हिकिड़ो वॾो बोर्ड लॻल आहे जंहिं ते लिखियलु आहे पार्क रूल्स यानी पार्क जा क़ाइदा. Hamza, surprised, हैरान थींदे. I never noticed that before. यार मूं त इन ते कॾहिं ध्यानु कोन कयो पहिरीं. Abdullah, let's read the park rules so that we know what we should do and not do in the park. अच त हाणे पार्क जा ई क़ाइदा पढ़ूं ऐं पाण खे ख़बर पवे त पाण खे हिते छा करिणो आहे ऐं छा न करिणो आहे. The sign reads as follows. उते जेको निशान आहे उन ते कुझु हीअं थो पढ़िजे या उन बोर्ड ते हीअं लिखियलु आहे सिटी पार्क रूल्स शहरी पार्क जा क़ाइदा. Number 1, you must not write or draw on the walls of the park. अवां हरगिज़ बि पार्क जे दीवारनि ते लीका न पायो या लिखो न. Number 2, you must not throw trash around the park. हरगिज़ बि पार्क में हेॾां होॾां गंद किचिरो न उछलियो. Use the provided dustbins. उते जेके किचिरे जा दॿा पियल आहिनि उन्हनि खे इस्तेमालु करियो. Number 3, you must not cut or harm the plants and trees. अवां हरगिज़ बि जेके वण ऐं ॿूटा आहिनि उन्हनि जा पन न पटियो उन्हनि खे को बि नुक़सानु न रसायो. Number 4, you must not write on damage the benches. हरगिज़ बि बेंचनि खे नुक़सानु न पहुचायो यानी उन्हनि खे भञो न ऐं न ई उन्हनि ते बि लिखो. Number 5, you must follow the park timings from 8 a.m. to 8 p.m. daily. पार्क जो वक़्तु आहे सुबुह जो 8 खां शाम जो 8 बजे ताईं रोज़ानो. सो तव्हां लाज़मी तौर ते पार्क जो जेको टाइम आहे
उन खे फॉलो कजो, उन ते ई अचो वञो उन जे दौरान। नंबर 6, चिल्ड्रन मस्ट कम विद एन अडल्ट। ॿार लाज़मी तौर ते कंहिं समझदार वॾे सां गॾु अचनि। This public park is for your benefit. ही पब्लिक पार्क अव्हां जे ई फ़ाइदे जे लाइ आहे। You should use it wisely. अव्हां खे हिन खे ख़्याल सां इस्तेमालु करणु घुरिजे। Abdullah, now do you realize, Hamza, what you must do and not do in the park? हाणे तोखे अहसासु थियो हमज़ा त तोखे छा करणु घुरिजे पार्क में ऐं छा न? हमज़ा, यस आई डू अब्दुल्ला। हा अब्दुल्ला, मूंखे हाणे ख़बर पई। अब्दुल्ला, पब्लिक प्लेसिस आर देयर फॉर अस टू यूज़। हीअ जेके शहरी जॻहियूं आहिनि से असांजे ई कम जे लाइ आहिनि। माण्हुनि जूं जायूं पब्लिक प्लेसिस। If we do not take care of them, we will have no place left for fun and enjoyment. जेकॾहिं पाण ई हिननि जो ख़्यालु न कंदासीं त पोइ पंहिंजे ई सैरो तफ़रीह जे लाइ मज़े जे लाइ का जाइ न रहंदी। हमज़ा, I have an idea. मूं वटि हिकु सलाह आहे। Just putting up these rules is not enough. रुगो इहे क़ाइदा काफ़ी न आहिनि। We should teach others how to keep the public places clean. असांखे ॿियनि खे बि इहो सेखारणु घुरिजे त पब्लिक प्लेसिस खे कीअं साफ़ रखणु घुरिजे। अब्दुल्ला, हाउ? कीअं? हमज़ा, वी कैन पुट अप पोस्टर्स टेलिंग पीपल हाउ एंड वाई टू कीप द पब्लिक प्लेसिस क्लीन। असां पोस्टर्स ठाहे सघूं था जिन ते कुझु लिखूं जिन मां माण्हुनि खे इहो अंदाज़ो थिए त उहे पब्लिक प्लेसिस खे छो साफ़ रखनि ऐं कीअं। Abdullah, and we can also place dustbins all around the park with signs of Keep Pakistan Clean on them. ऐं पाण हिन पार्क में मुख़्तलिफ़ जायुनि ते डस्टबिन्स यानी किचिरे जा दॿा बि रखी था सघूं जिन ते पाण लिखी छॾियूं पाकिस्तान खे साफ़ सुथरो रखो। Hamza, great. Let's keep our parks clean and teach others to do the same. वाह ज़बरदस्त। हाणे अचो त पाण बि पार्क्स खे साफ़ रखूं ऐं ॿियनि खे बि साफ़ रखण जो